अस्सलामुअलैकुम GRP न्यूज़ ते जीअं त जेको शिकारपुर वाक़ियो थियो आहे इहो तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। ॼञ जे मथां हमिलो कयो वियो जंहिंमें घोटु शहीद थियो, उन घोट जो भाउ शहीद थियो ऐं ड्राइवर बि शहीद थी वियो आहे। जेका सिंध सदियनि खां वठी अमुन जी ॻाल्हि कंदड़ धरती आहे, उन धरती खे रटी रट सां रिटियो वियो आहे। क़बीलाई तकरार हथ सां वधाया विया आहिनि। छा सिंध में हमेशह ईअं रहंदो? जिन जो घोट शहीद थी वियो आहे उन जो चवणु आहे त असांजो क़बीलाई तकरार सां कंहिं बि क़िस्म जो को बि वास्तो तालुकात न आहे ऐं ही हथ सां ई सरदारनि भोतारनि वॾेरनि जे शुरूआत सां थिया आहिनि। ऐं आशीर्वाद थींदा आहिनि त सिंध खे वॾेरनि जो भोतारनि जो नासूर लॻल आहे। पुलिस हिन महिल ताईं को बि किरदारु अदा न कयो आहे। अगरि हाणे पुलिस उन्हनि जतोयनि जे मथां हमिलो कयो आहे, 4 माण्हू मारण जी दावा कई अथसि, 22 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, त उहे बि माण्हू चवनि था त असांजो बि कंहिं जहिड़े सां तकरार सां को तालुकात न आहे। घोट वारनि जे तरफ़ां बि अञा ताईं का बि FIR दाख़िल न थी वई आहे। त क़बीलाई तकरार खे ख़तमु करण जे बदिरां इहे तकरार वधनि था ऐं सिंध में मंशियात जे सरेआम कारोबार हले थो। को बि हिन खे हिन महिल ते रोकण वारो न आहे।